अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े बलिकार माया फराशा सबका पेरैंक नज़र हेडलाइन ते बजट ते हुकूमत ऐं पीपल्स पार्टी विच में इख्तिलाफ़ न निबरी सघिया। बिलावल भुट्टो ज़रदारी एहतजाज तौर क़ौमी असेंबली में तक़रीर मुलतवी करे छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त पीपीए जे सीनियर अख़बार सैयद नवीद कमर पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे ब्रीफिंग ॾिनी। सैयद नवीद कमर जो चवणु आहे त पीपीए सां मुशावरत दौरान पेश कयल बजट तजवीज़ुनि ऐं क़ौमी असेंबली में पेश कयल बजट में वाज़िह फ़र्क़ु आहे। ज़रियनि जो वधीक चवणु आहे त बजट ते इख़्तिलाफ़ी मामला बरक़रार रखण ते पीपल्स पार्टी जी क़यादत ॻणतीअ जो इज़हार कयो आहे ऐं उन ते पीपी क़यादत हुकूमत खां वज़ाहत पिणु तलब कंदी। ईरानी सदर मसूद पेज़ेश्कियान चयो आहे त ईरान फातह बणिजी जी साम्हूं आयो आहे। इसराइल जो रद्दअमल सबूत आहे त असीं फातह आहियूं। ॿी धुर मामले जी पासदारी कई त मुश्किलातूं हल थी वेंदियूं। ईरानी सदर जो वधीक चवणु आहे त सयूं करण लाइ वेंदड़ सुप्रीम लीडर खां मुंहुं न मोड़ींदासीं। अमेरिका जो नायब सदर जेडी वेंस मुआहिदे ते सहियुनि लाइ जनीवा वेंदो। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त मुआहिदे जी तक़रीब में हू पाण शरीक थी सघे थो। हुर्मुज़ वारो लंघ जुमे जे ॾींहुं मुकमल तौर खुली वेंदो। पंहिंजे बयान में अमरीकी सदर वधीक चयो आहे त ईरान उहो न करे जेको नाहे करणो। तेसी ताईं पाबंदियूं रहंदियूं। ईरान खे $30 करोड़ ॾियण जी ॻाल्हि कूड़ आहे। अमेरिका जे नायब सदर जेडी वेंस चयो आहे त अमेरिका ईरान मफ़ाहमती यादाश्त नंढो दस्तावेज़ आहे। MOU तक़रीबन 1.5 सिफ़े ते ॿधल आहे। तफ़सील ॻाल्हि ॿोल दौरान तइ कया वेंदा। जेडी वेंस जो वधीक चवणु आहे त डील ते डिजिटल सयूं आछर जे ॾींहं ते थी वियूं हुयूं। ट्रम्प ऐं मूं अमेरिका तरफ़ां मुआहिदे ते सहियूं कयूं। ईरान खे नए सिर तामीर लाइ $300 अरब मशरूत तौर मिली सघनि था। ईरानी असासनि जी बहाली मुआहिदे जो हिसो नाहे। गंबट वेझो 10 ॾींहं अॻु राजोणे ज़रिए वापसि करायल नारी गोलियूं हणी क़तल। सताबो शहर में 29 सालनि जी सीमा बारेजो खे सोट पिस्टल जा फायर करे क़तल करे छॾियो। ज़रियनि मूजिबि नारी जी शादी लाड़काणे में थियल हुई, जितां चाहींदड़ सां निकिरी वई। 10 ॾींहं अॻु नारीअ खे राजोणे ज़रिए वापसि कराइण बैदि वालिदेन पाण वटि रहायो हुयो। बहारो पुलिस मूजिबि वाक़िए में मुलविस जवाबदार सोनो बारेजो खे पिस्टल समेत गिरफ़्तार कयो वियो आहे। खैरपुर में औरत मुबैना तौर क़तल इल्ज़ाम हटायल ॾेर गिरफ़्तार। शहर जे डबर पाड़े में घर मां गुलजान मीरानी जो गोलियूं लॻल लाश मिलियो। मक़तूला जी भेण सकीना जो चवणु आहे त संदसि भेण खे मुड़ुस ऐं ॾेरनि घर हुअण बण तां क़तल कयो आहे। पुलिस कार्रवाई करे हिकु जवाबदार सुहेल मीराणीअ खे गिरफ़्तार करे वरितो। हैदराबाद वेझो जोड़ीवाह में ट्रिपो ॾेई आपघात करे छॾियो आहे। सेरी वारे इलाइक़े में नारी ऐं नौजवान पुलेली वाह में ट्रिपो ॾेई छॾियो। रेस्क्यू टीम नौजवान जो लाश हथ करे वरितो। जयराम तौर सुञाणप नारी जी ॻोल्हा जारी। पुलिस ज़रियनि मूजिबि जोड़ीअ जो तालुक़ु मेघवार बिरादरीअ सां आहे।